रत्नगिरी हॉस्पिटल में असां बीठा आहियूं। जंहिं पंहिंजो 5 किलोमीटर असांजो ॻोठु आहे। रत्नगिरी खां परियां सूरत बि आहे। असांजी अजी खे सरके जी हिन जी जेको आहे तकलीफ़ आहे घणी। हिते एमरजेंसी में हिते को डॉक्टर बि न आहे। जंहिं हूंदे मां डॉक्टर तुफ़िल सां ॻाल्हायुमि त उन चयो त मां जेको आहे त MS न आहियां। MS जेको आहे तयबा आहे। हिन वक़्तु न हिन इस्पताल में न को डॉक्टर आहे, न कंहिं बिजली जी सहूलियत आहे, न का ख़ाली सिरेंज थी मिले असांखे, न को इंजेक्शन, न को डॉक्टर बि मौजूदु आहे। जंहिं हूंदे भाउरनि खे हिते करोड़ रुपयनि जी बजट अचे थी। बिलाल साहब MNA फरियाल ठाकुर करोड़ रुपयनि जी बजट अचे थी। उहा इस्पताल जी उहे किथे आहिनि? हिते कंहिं शइ जी सहूलियत न आहे। इस्पताल जी छा आहे? हिन वक़्तु जेके बि डॉक्टर आहिनि पंहिंजी मनमानियूं कनि था। सभु चवंदा असां मोकल ते आहिनि। गोर्धन साहब बि मोकल ते आहे, फलाणो साईं बि मोकल ते आहे। हिते असांजे पेशेंट जी तकलीफ़ आहे। अलाह ख़ुदा न ख़ासि कुझु असांजे पेशेंट खे थी वञे, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? छा थी करे? हे कहिड़ी सहूलियत आहे असांखे? ही इस्पताल रत्नगिरी जा हे जेके माण्हू ही डॉक्टर आहिनि, जेके असांजा MNA MPA ॿिया जेके आहिनि पीपल्स पार्टी जा नुमाइंदे जेके बि आहिनि, इहे किथे आहिनि? ही इस्पताल आहे भाई। हिते एमरजेंसी में हिननि खे डॉक्टर हुजणु खपे। असां इहो एतिहाज कयूं था MNA खे ऐं पंहिंजो बिलाल भुट्टे साहब खे त ख़ुदा तूं बि पंहिंजी भाउ भेनरुनि वारो आहियो। जेके बि तव्हां हिते रत्नगिरी तालुके इस्पताल जा जेके मौजूज़ माण्हू आहियो, असां एतिहाज था कयूं त बराए महिरबानी हिन इस्पतालनि में अची करे हे ॾिसो ही असां सां केॾो हशर आहे। हिते कंहिं बि शइ जी असांखे सहूलियत न आहे। ख़ाली सिरेंज जी बि तव्हांजी ॿाहिरां वठी अचो। हिन जी जेकी बि दवाऊं आहिनि उहे किथे आहिनि? न को हिन वक़्तु को डॉक्टर बि मौजूदु न आहे। ही असां अॼु खे खणी आया। हुनखे सरके जी एॾी तकलीफ़ आहे। ख़ाली हिन जे सिर्फ़ु जेको ही पंहिंजो गैस सिलेंडर आहे, इन जे लाइ बि हिननि खे टाइम न आहे। उहो बि नथा खोले सघनि। असां इहो बि गैस न आहे। जॾहिं मां मीडिया जे लाइ वियो आहियां त पोइ ही गैस बि सिलेंडर वारा अधे वारा पोइ खणी आहिनि। हिन वक़्तु ताईं डॉक्टर को मौजूदु न आहे। बराए महिरबानी असां इहो एतिहाज कयूं था त इन्हनि खे डॉक्टरनि खे हिते घुराए वञे। अगरि डॉक्टर न आया त असां रोड ब्लॉक कंदासीं ऐं बंदि कंदासीं रोड।